इद्दत दौरान निकाह केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जो अपीलो रद्द, सज़ा बरक़रार। इस्लामाबाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अफजल मजूका महफूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इद्दत दौरान निकाह केस में सज़ा जी मौतली लाइ पीटीआई बानी ऐं सदस घरवारी जूं अपीलूं रद्द कयूं वयूं। अदालत पीटीआई बानी ऐं सदस घरवारी बुशरा बीबी खे ॾिनल 7 साल क़ैद वारी सज़ा बरक़रार रखी। तहरीक इंसाफ अगवान उमर अयूब पारां बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी जूं सज़ा ख़िलाफ़ अपीलूं रद्द करण वारो फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। उमर अयूब चयो आहे त केस में घणियूं ख़ामियूं आहिनि, फ़ैसिले जी मज़म्मत कयूं था। उमर अयूब पारां तहरीक तेज़ी सां हलाइण ऐं हर हंधि मुज़ाहिरा करण जो ऐलान। जेयूआई सरबराह मौलाना फजलुर रहमान दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन वारे हुकूमत जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। मौलाना चवे थो रियासत ज़िम्मेवारी बदिरां जज़्बात में फ़ैसिला करे रही आहे। माज़ी जा ऑपरेशन नाकाम थिया। छा अवाम ॿीहर क़ौम खे मुश्किल में विझणु चाहियो था? छा पार्लियामेंट खे एतमाद में वरितो वियो? ईरान सां दोस्ती थी सघे थी त पोइ अफ़गानिस्तान सां छो नथी थी सघे? क़बीलाई जिरगे में ऑपरेशन अज़्म इस्तेकाम खे अदम इस्तेकाम करार ॾिनो आहे। केपी काबीना 9 मई ते सूबे में थियल वाक़िअनि जी जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़ण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी सदारत में थियल इजलास में काबीना पारां 9 मई वाक़िअनि जे किरदारनि खे बेनक़ाब करण जो फ़ैसिलो। सख़्त गर्मी ऐं घुट बैदि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात। कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में बरसात। कराची में सदर, चंडीगढ़ रोड, हिमलीर, सोजानी टाउन, गुलशन इकबाल, शाह लतीफ़, भेंस कॉलोनी, नात नाज़माबाद, बहरिया टाउन, गंडाफ गार्डन, फीडर बे एरिया ऐं ॿियनि इलाइक़नि में बि ककर वसी पिया। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मिट्टी, डीपलो, कलोई, इस्लामकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में 1 कलाक जी बरसात सबबि रोड रस्ता पाणी हेठि अची विया। मिठी ऐं डीपलो शहर जे रोडनि ते गोॾे जेॾो पाणी बीठल। डीपलो में 48 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। पाकिस्तान आम चूंडुनि बाबति अमरीकी कांग्रेस जो ठहराउ रद्द करे छॾियो। परॾी वज़ीर पारां अमरीकी ठहराउ ख़िलाफ़ क़ौमी असेंबली में ठहराउ आणण जो ऐलान। अपोज़िशन खे ठहराउ ते साथ ॾियण जी अपील। इसहाक़ डार चयो आहे त हुकूमत अमरीकी ठहराउ जो नोटिस वरितो आहे। अमरीकी ठहराउ जे मुक़ाबले में ठहराउ जो मतन तयारु करे छॾियो आहे। मतन अपोज़िशन सां बि शेयर कयो वेंदो। ख़ुदि मुख़्तियारी लाइ एके जो मुज़ाहिरो करणो पवंदो। मुल्की मामलनि में कंहिं जी बि मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। पाकिस्तान, फ़लस्तीन ऐं बालारल कश्मीर जे अवाम जी हिमायत जारी रखंदो। निशान सां कंफ्यूज़ न करियो, असां तहरीक इंसाफ़ जा उम्मीदवार तसवुर छो न करियूं? सर्टिफिकेट में तज़ाद नाहे। इलेक्शन कमीशन उम्मीदवार जी हैसियत तब्दील करे रहियो आहे। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस कादी फ़ाइद ईसा जा रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त जंहिं पार्टी जो सर्टिफिकेट आंदो पियो वञे उन ई जे उम्मीदवार खे तसवुर छो न पियो कयो वञे। जस्टिस अतर मिनुल्ला चयो त साहिबज़ादा हामिद रज़ा शुरू खां पाण खे पीटीआई जो डिक्लेयर कयो। हुन नामज़दगी कागज़ बि वापसि न वरिता। खेसि आज़ाद कीअं तसवुर कयो वियो? जस्टिस आयशा मलिक चयो त अवां उम्मीदवारनि खे आज़ाद छो चयो? कंफ्यूजन शुरू थी वई आहे त पार्टी जी टिकट न मिली त उम्मीदवार छा करे सघे थो। ॿुधणी 1 जुलाई ताईं मुलतवी। सिंध हुकूमत स्ट्रीट किराए में मारिजी वियल माण्हुनि जे वारसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। सिंध असेंबली में बजट ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त स्ट्रीट किराए में मारिजी वियल शहरियुनि जे वारसनि जी मदद कंदासीं। हुकूमत कराची समेत सूबे में मिसाली अस्पतालूं क़ाइमु कयूं आहिनि। वॾे अरसे खां पोइ सुठे माहौल में बजट पेश थी। सिंध में तरक़ियाती कम कराइण सबबि अवाम पीपल्स पार्टी खे वोट ॾेई इक़्तिदार में आंदो आहे। गुज़िरियल 5 सालनि दौरान सभ खां वॾो कमु थर में थियो आहे। नूरियाबाद, दादू ऐं नंगर पार्कर में NICVD जा चेस्ट पेन यूनिट्स खोलिया वेंदा। सिविल अस्पताल सखर, चिल्ड्रन अस्पताल शहीद बेनज़ीराबाद मिसाली अस्पतालूं आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में नए माली साल जी बजट खे सहेड़ण दौरान ख़िताब। वॾे वज़ीर सिंध जे तरक़ियाती रिथाउनि जा तफ़सील ऐवान में पेश करे छॾिया। चयाईं मलीर एक्सप्रेस वे भरिसां गैर क़ानूनी तौर ज़मीन अलाट कई वई आहे। NICH में बिस्तरनि जी खोट आहे। कॾहिं कॾहिं 6 ॿार हिकु बेड ते सुम्हारिया वञनि था। सूबे जी अस्पतालुनि जे छत ते सोलराइज़ेशन कई वई आहे।
सिंध में गैर कानूनी तरसल परॾेही सूबे लाइ तमामु वॾो ख़तरो आहिनि। गैर कानूनी अफ़गानियुनि खे सभु भोॻे रहिया आहियूं। हिन मसइले ते असां सभु पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं। सिंध जे बजट पीपल्स पार्टी जे मंशूर जी उबतड़ आहे। सिंध असेंबली में मुखालिफ़ जो रगबान अली खुर्शीदी जो ख़िताब, चवे थो इस ट्रांसपोर्ट खाते में तमामु सुठा कम किया आहिनि, उन्हनि खे साराहियूं था। महंगाई में पीड़जंदड़ अवाम के बिजली जो एक ॿियो झटको ॾियण जी तयारी। बिजली जी क़ीमतुनि में ₹3.41 फी यूनिट वाध जो इम्कान। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी बिजली जे अघनि में वाध जी दरख़्वास्त नेपरा में जमा कराए छॾी। क़ीमतुनि में वाध जी दरख़्वास्त माहवार फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कई वई आहे। नेपरा दरख़्वास्त ते सुभाणे ॿुधणी कंदी। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में ॿिनि सगन भाइरनि ऐं औरतुनि समेत 6 ॼणा क़तुल। जोही वेझो काछे जे ज़मीनी तकरार तां लिगारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में 2 भाइर अमजद लिगारी ऐं साजिद लिगारी मारिजी विया। जैकबाबाद में पुरानी दुश्मनी तां नौजवान फरहान अली भयो क़तुल। दादू में गोपांग बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराने तकरार तां वाहिद अली गोपांग मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी। सोबोदेरो में घरू अणबणत तां जवाबदार लतीफुल्ला ॼामलो ज़ाल सईदा खे क़तल करे छॾियो। शहदादकोट में घर अचण खां रोकण ते जवाबदार फायरिंग करे 40 वरे जी हलीमा लांघा के क़तल करे फरार थी वियो। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में रोड हादसा, नीगर समेत 6 ॼणा फोत, 3 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। ठुल, लोणीकोट, काज़ी अहमद, चंबड़, डीए ऐं गोट बंगलो वसा हादसा पेश आया। फोतिन में चेयरमैन डोमकी, इस्माइल सुमरो, मारज़क खान, चेलाराम कोहली, गुल रज़ा बिरोही ऐं मसमात ख़ुतू शामिल। जैकबाबाद जे जिम्स अस्पताल में नींगरी फोत वारसनि जो डॉक्टरनि ते ग़लत इंजेक्शन लॻाइण जो इल्ज़ाम। एहतजाज। ॻोठ बशीर कटोहर वासण 14 वरे जी राबिया कटोहर के कन में सूर सबब अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते हू फोत थी वई। वासन मूजिब अस्पताल अमले नींगरी के सुई हई, जंहिं रिएक्शन कयो ऐं नींगरी फोत थी वई। गफ़लत कंदड़ डॉक्टर ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।